डॉक्टर रसूल खां जो पहिरियों सुवाल आहे त जीअं त तव्हां हिन दौर में तमामु घणा पढ़िया वेंदड़ कहाणीकार बि आहियो ऐं नाविल निगार बि आहियो, त असांखे ॿुधायो त मौजूदा दौर जी जेका कहाणी आहे उन जो सफ़र कीअं पियो हले। मौजूदा सिंधी कहाणीअ जो तालुक़ु आहे त मौजूदा सिंधी कहाणी हाणे पंहिंजो अहिड़ो दग ॻोल्हे थी पई जेको पुराणियुनि रवायतुनि खां थोरो हटियल ऐं नए दौर सां पंहिंजो नातो जोड़े सघे। दुनिया में जेकी कुझु अदब लिखियो वञे थो पियो उन जो सफ़रु तमामु डिघो आहे ऐं हाणे जेको दुनिया जो जदीद अदब आहे उन में एॾियूं त उन में पंहिंजो इंग्रीडियंट्स आर द कंपोनेंट्स उन में शामिल थी विया आहिनि जो जेसिताणी असां उन्हनि खे एडॉप्ट या पंहिंजो नथा पिया कयूं असांजी कहाणी तरक़ी करे न सघंदी। हाणे उन दग ते मां ॾिसां थो पियो असांजा काफ़ी नौजवान उन दग ते निकिता आहिनि ऐं उन्हनि खे अञा उहो कामयाबीअ जो सफ़र तइ करण में थोरो टाइम लॻंदो, छो जो मुताले जी तमामु घणी घटिताई आहे। मुतालो करणु घुरिजे आलमी अदब जो, आलमी लेवल ते कहाणीअ खे कीअं लिखियो वञे थो ऐं उनखे सिंधी कहाणीअ खे उन लेवल ते कीअं आणिजे। सो इन जे लाइ अञा कुझु तरबियत जी ज़रूरत आहे, मुताले जी ज़रूरत आहे। जदीद अदब जेको आहे मौजूदा कहाणी आहे उन में जेके जदीद कंपोनेंट्स या इंग्रीडियंट्स आहिनि उन्हनि में सभ खां जेको सुठो ऐं जेको एप्रिशिएट कयो वेंदड़ इंग्रीडियंट आहे उहो आहे सहर अंगेज़ हक़ीक़त निगारी या मैजिकल रियलिज़म, जंहिंजे करे साउथ अमेरिकन कंट्रीज़ जो जेको अदब आहे उन जी अहमियत तमामु दुनिया में मञी वञे थी पई। सो असांजा नौजवान कोशिशि कनि था पिया त अदब खे सीरियलिस्टिक वे में लिखिजे, उनखे सिंबॉलिक वे में लिखिजे, उन्हनि में मैजिकल रियलिज़म जा आंसर्स उन में हुजणु घुरिजनि ऐं उहे परफेक्ट हुजनि। उहे मतिलबु त ईअं पंहिंजो ईअं नज़र न अचनि त हथरादू आहिनि या उहे जेके आहिनि पंहिंजो आर्टिफिशियली उन में मर्ज थियल आहिनि, ईअं न हुजे। उहे जेके आहिनि अनइंटेंशनल हुजनि, उहे पाण मुरादो जेके आहे दिलि मां दिमाग़ मां रूह मां उहे ज़ाहिर थियनि त पोइ वञी उहे असर अंगेज़ थियनि था पिया। डॉक्टर मंज़ूर कादिर साहब, तव्हां बि सिंधी अदब में तव्हांजो बि चङो ख़ासो कहाणी जे हवाले सां कंट्रीब्यूशन रहियो आहे ऐं तव्हांजी कहाणी कैप्टन वारी जेका आहे उहा या तव्हांजी कहाणी जो मिज़ाज घणो शहरी रहियो आहे। 1960 वारो ॾहाको आहे सिंधी अदब में या 70 या पोइ 90 वारो, उन खां पोइ तव्हां महसूसु करियो था त सिंधी कहाणी जो जेको छाल हो या सिंधी कहाणी जी जेका तेज़ी हुई या उनजो मयार हो उहो पोइ 90 वारे ॾहाके खां पोइ कुझु घटिजणु शुरू थियो? ख़ासि ते मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मुंहिंजी कहाणियुनि में जेकॾहिं का ॻोठ जे हवाले सां बहिराड़ी जे हवाले सां का पस मंज़र में कहाणी लिखियलु आहे त उहा तव्हांखे बिल्कुलु 100% महसूसु थींदी त बाक़ाइदे लहजो बि उहो आहे, ॿोली बि उहा आहे, ट्रीटमेंट बि उहा ई आहे। मिसाल जे तौर ते फेसबुक में हिकिड़ी कहाणी शामिलु आहे, गार उनजो टाइटल आहे, त उनखे जेकॾहिं कंहिं नौजवाननि मां कंहिं या दोस्तनि मां पढ़ियो हूंदो त उनखे उहा हक़ीक़ी तौर ते बहिराड़ी जी उहा शक्ल सूरत उहो रीत रस्म ऐं रवाज नज़र आयो हूंदो। तव्हां चओ था त मूं ते घणो जेको आहे सो अर्बन लाइफ जो इफेक्ट आहे ऐं मुंहिंजूं कहाणियुनि में बि उहा शइ नज़र अचे थी, त इनजे लाइ मां एतिरो चवंदुसि त हर कहाणीकार जी कहाणी मकानी थींदी आहे, मकानी ऐं ज़मानी। जंहिं दौर में जंहिं हालतुनि में ऐं जंहिं जाइ ते हू रहे थो त उते उन सोसाइटी जो ऐं उन्हनि हालतुनि जो उनजे मथां असरु ज़रूरु थिए थो। ज़ाहिर आहे गुज़िरियल 25-30 सालनि खां मां कराची में रहां थो त यकीनी तौर ते मुंहिंजे लिखणनि ते कराची जो या जेको अर्बन इफेक्ट अचे थो इन खां मां इनकार कोन थो कयां ऐं इहो हुजणु बि घुरिजे। शमीम, तव्हां गुज़िरियल कुझु वक़्त खां कहाणी जी सिन्फ़ ॾांहुं तव्हांजी ज़ाहिरी सुञाणप त असां त शाइरा तौरु ॾिठी आहे, पर कुझु वक़्त खां तव्हां कहाणी ॾांहुं बि माइल थिया आहियो। तव्हांजी कहाणियुनि में हिकु पासे जिते जिन्सी लाड़ा नज़र अचनि था उते वरी नफ़्सियाती पहलू ज़ाहिर थिए थो। छा इहो बाय चॉइस आहे तव्हांजी या वरी जेको तव्हां उनखे माना हरू भरू इनखे इहो ॾिसो था त इहे शयूं समाज में मौजूदु आहिनि त उन्हनि खे अफ़साने ज़रिए वाइखो कजे?
हिकु त जेका आउं सम्झां पई त जेको लेखक हूंदो आहे उहो समाज जो डॉक्टर हुजे थो। हू समाज में जेके बुराइयूं आहिनि या जेके बीमारी आहे हू उनखे तशख़ीस कंदो आहे ऐं उनखे लिखणीअ जे सूरत में आवाम जे आॾो पेश कंदो आहे। सो डॉक्टर बि मुख़्तलिफ़ हुजनि था, को गुर्दनि जो डॉक्टर, को मथे जे सूर जो, त को अख जो, को कुझु, त शायदि को डॉक्टर हिकिड़ो हुजे जेको वर्सटाइल हुजे। सो ईअं जेके लेखक बि आहिनि सो उन्हनि जी हर हिकु जी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, पंहिंजूं स्पेशलिटीज़ आहिनि। सो मुंहिंजी मुंहिंजी पंहिंजी इनफरादियत आहे। सो मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त समाज में माना समाज जिन्सी तौरु बीमार आहे, पाणनि खे डिनाए करियूं या न करियूं। सो मूंखे इहो थो लॻे त हुन ते थी लिखां। अगरि केरु सम्झे पियो त न इहा ॻाल्हि न आहे ऐं समाज में सभु शयूं शांति आहिनि, मतभेद न आहे ऐं हाइपोक्रेसी न आहे, त आउं खणी पंहिंजे लाइ पोइ जॾहिं इहा अगरि साबित थिए त आउं कबी फील्ड पंहिंजे लाइ वरी ॾिसंदमि, उन ते लिखंदमि। पर हक़ीक़त इहा आहे त जंहिं ते आउं लिखां पई इहा सवली न आहे। एज़ अ फीमेल मुंहिंजे लाइ इंतिहाई माना ॾुखियो आहे न। सो लिखंदी आहियां, खोड़ आंगुर मूं ते खजंदा आहिनि। किन खे ईअं लिखंदो आहे त शमी में ई लिखियो आहे त हिन जी पंहिंजी पर्सनल एक्सपीरियंस आहे, त घणा पथर बि मूं ते अचनि पिया। पर एज़ अ लेखक असीं सम्झूं पिया त समाज में अगरि का बीमारी आहे त हिकु लेखक खे दलेरी सां उन ते लिखणु खपिजे। सो आउं लिखां पई। सही। अच्छा रसूल साहब, तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त असां वटि हिकिड़ो तमामु तवील बहस हलंदो रहियो आहे, माज़ी जी कहाणी, वरी जदीद दौर जी कहाणी, वरी कहाणी मरी वई आहे। जीअं अली बाबा चयो त कंहिंजे मरी वञण सां कहाणी मरी न आहे वेंदी। ऐं इहो हिकिड़ो वाक़ई हिकिड़ी वैलिड ॻाल्हि आहे। हिकिड़ा कहाणीकार लिखणु छॾे ॾींदा आहिनि, पढ़णु छॾे ॾींदा आहिनि, वरी ॿियो नओं नसुलु ईंदो आहे, उहो वरी उन कहाणी जे ॿेड़े खे अॻियां वधाईंदो आहे। इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो, जेका असां वटि माज़ीअ जी कहाणी आहे, माज़ीअ जी कहाणीअ जो असां वटि सफ़र को एॾो वॾो या तवील न आहे। असांजी कहाणी शुरू थिए थी पई 20वीं सदीअ जे शुरूअ में, ऐं उन जो सफ़र उन लिहाज़ खां तमामु मुख़्तसिर आहे जॾहिं त दुनिया में जेका कहाणी लिखी वई उन जो सफ़र जेको आहे उहो सदियुनि ते मुहित या उहो फैलियल आहे। हाणे इहो असांजो नंढड़ो हिकिड़ो एवोल्यूशनरी या इर्तिक़ाई पीरियड आहे जंहिंमें कहाणी तर्जुमो थी, कहाणीअ जो हिकिड़ो फॉर्मेट हुयो, कहाणीअ खे पढ़ियो वियो, उन जी अहमियत खे महसूसु कयो वियो, ऐं पोइ अहिड़ियूं कहाणियूं लिखियूं वियूं जेके उन लिहाज़ खां, उन वक़्त जे लिहाज़ खां चई सघजनि थियूं त चङियूं हुयूं। पोइ उन एवोल्यूशनरी हिकिड़ो पंहिंजो इर्तिक़ाई सफ़र जेको आहे शुरू कयो आहे, ऐं असां वटि जेको लिखियो वियो आहे अदब, उहो 1 यूनिट जे ज़माने में उहो उभरी साम्हूं अचे थो पियो। हिकदमि जेको आहे उन जंप कयो आहे, तमामु वॾो जंप आहे असांजे अदब में इहो, जंहिंमें तमामु वॾा असांजा कहाणीकार निखरी ऐं निर्वार थिया आहिनि। उन्हनि मज़ाहिमती अदब लिखियो आहे, पर अदब जो जेको फॉर्मेट आहे उन ॾींहंनि में उहो डिस्क्रिप्टिव आहे, उहो वज़ाहती आहे, सौ सिधो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, उन में जज़्बातपुणो आहे ऐं सभु ॻाल्हियूं मिली करे उन्हनि ॾींहंनि में उन असांजे अवाम खे इवोक कयो आहे, उहो अवाम उभरियो आहे। अदब जो उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो वॾो रोल आहे, ऐं उहो अदब मज़ाहिमती अदब जेको आहे उहो उन लिहाज़ खां उन वक़्तु अदब जूं घुर्जियूं पूरियूं न पियो करे सघे जेके दुनिया जे क्रिटिक्स जे पारां इन जे मयार मूजिबि मुक़ररु थियल आहिनि। छो जो असां पूरा उन दौर में जज़्बात में वही विया आहियूं, ऐं ॾाढो उहो इफेक्टिव अदब आहे हिकिड़ो, ऐं ॾाढो उन जो माण्हुनि जे ज़हननि ते असरु आहे। पर पोइ उहो इर्तिक़ाई सफ़र जॾहिं तइ थी अॻिते हलियो आहे त पोइ क़ौमी जेका जज़्बो आहे, क़ौमी जदोजहद आहे, उहा हिकदमि थधी थी वई आहे, जंहिंजे करे उहो अदब पंहिंजनि पेरनि ते बीह न सघियो। ऐं घणो हिकिड़ो आहे पॉज़ आहे, हिकिड़ी वॾी हिकिड़ी लकीर आहे, ख़ामोश लकीर, उन में वरी अदब असांजो अदब राहूं ॻोल्हणु लॻो आहे त नेठि हाणे कहिड़े पासे ॾे वञिजे। सो नौजवान अदीब अॻियां आयो आहे, ऐं उन कंहिं कुझु अदीबनि इहो पढ़ियो आहे या उन्हनि जी तरतीब कई वई आहे, तरबियत कई वई आहे त अदब खे जेकॾहिं हीअं लिखणु घुरिजे त इहो ॾाढो इफेक्टिव आहे।
पोइ उनजो पंहिंजो मुतालो बि उन में शामिलु आहे ऐं ईअं अदब जेको आहे नई राह ॻोल्हण में हिन टाइम बि मशगूल आहे। हाणे अदब जी नई राह कुझु मूंखे नज़र अचे पई त असांजी जेका नई कहाणी आहे उन में हिकिड़ो नओं उत्साह ऐं नई हिकिड़ी वाट नज़र अचे पई। ईअं जेकॾहिं असांजा नौजवान लिखंदा रहिया ऐं तइलीम जो मयार सुठो रहियो, उनजे तरतीब पंहिंजो तरबियत जो मयार सुठो रहियो, त मां सम्झां थो त सिंधी अदब दुनिया में फ्रीक्वेंट, पाकिस्तान में कंहिं बि सूबे में अहिड़ो अदब नथो पियो लिखियो वञे, एॾा रिसाला नथा अचनि, एॾा किताब शाया नथा थियनि जेतिरा सिंधीअ में शाया थियनि था पिया। इहा हिकिड़ी तमामु वॾी जेका आहे सिंध में तब्दीली आहे। हाणे 2015 में 15 नावल शाया थिया आहिनि, इहो हिकिड़ो वॾो रिकॉर्ड आहे सिंधी अदब जे लाइ। हाणे इहो अदब हिते राहूं ॻोल्हे थो पियो। मां पुरुमीद आहियां त असांजो अदब उहे राहूं ॻोल्हे नेठि अहिड़ी लेवल ते ईंदो जो उहो सब कॉन्टिनेंट खे क्रॉस करे हिकु ॾींहुं आलमी लेवल के ज़रूरु छुहंदो, जेकॾहिं इहो जज़्बो रहियो त। डॉक्टर मंज़ूर साहब, तव्हां खां इहो पुछंदो त सिंधी कहाणी जे हवाले सां जीअं हाणे साईं ॿुधायो तुंहिंजो सफ़रु एॾो न आहे, पर हिकु सदी जो सफ़रु पूरो थी चुको आहे सिंधी कहाणी जो, अॼु खां 2 साल अॻु में तक़रीबन, ठीकु आहे। पोइ उन में ॾिसूं था त सिंधी कहाणी में वरी प्रोफेशनलिज़म नज़र नथो अचे असांखे। हिकिड़ा कहाणीकार आहिनि, कुझु वक़्तु लाइ कहाणियूं लिखनि था, वरी गुम थियो वञनि था, पर उहे निभाए नथा सघनि। उन जा सबबु कहिड़ा थी सघनि था? जेको बि माण्हू कंहिं बि फील्ड में हुजे, कंहिं बि शोबे सां वाबस्ता आहे, जेकॾहिं हू शॉर्टकट जी तलाश में रहंदो त हू नाकाम वेंदो ऐं थोरो पंधु करे थकिजी बीह रहंदो। हर कमु जंहिंसां बि माण्हू लाॻापियल हुजे, पोइ कहाणी जो तजुर्बो आहे, ड्रामे वारे खे ड्रामे जो तजुर्बो आहे, या शाइर जेको शाइरी करे थो, त पंहिंजी दिलि जी सचाई सां, दिलि जे हुज़ूर सां, ऐं जेकॾहिं नेचुरली बाय बर्थ हुन में उहा शइ मौजूदु आहे त हू सस्टेन करे सघंदो ऐं यकीनन अॻिते हली पंहिंजी जाइ वालारींदो। पर कुझु माण्हू, कुझु छा घणाई अहिड़नि नौजवाननि जी आहे जेके शौक़िया तौर ते इन थियनि था, एंट्री त ॾियनि था, पर पोइ निभाइण ऐं उन सां गॾु गॾु उहा महिनत, उहा जुस्तजू ऐं उहा तलब, उहो मुतालियो, जॾहिं उहे शयूं शामिलु नथियूं थियनि त पोइ माण्हू घणो पंधु नथो करे सघे। तंहिंजे करे बुनियादी तौर ते ज़रूरतूं जिन शयुनि, पहिरीं शइ त माण्हू में कुदरती तौर ते उहो जज़्बो हुजणु खपे, जंहिंखे असां ॾात चवंदा आहियूं, त में लिखण जी सलाहियत हुजणु खपे। पोइ बाक़ी शयूं, मुतालियो आहे, मुशाहिदो आहे, इहे शयूं उनखे इनहेंस ज़रूरु कनि थियूं। पर जेकॾहिं बुनियादी शइ माण्हू वटि न आहे ऐं इहो सिर्फ़ु नाले जे करे अची शामिलु थिए त न मां बि हिते वेही पंहिंजो नालो कमायां, त उनजे लाइ मुश्किल ज़रूरु आहे। शमीम, तव्हां खां इहो हिकु सुवालु आहे मुंहिंजो, त माज़ी में असीं ॾिसूं था त औरत कहाणीकाराऊं आहिनि या जेके असांजो कुझु सीनियर कहाणीकाराऊं आहिनि, उनजो चङो ख़ासो अंग असांखे नज़र अचे थो। पर हाणे एकड़ बेकड़ का कहाणीकार आहे उहा असांखे सिंधी अदब में नज़र अचे थी। इन जो सबबु कहिड़ो थी सघे थो? त छा औरतूं आहिनि उहे कहाणी वारी फील्ड खे एतिरो अहम नथियूं सम्झनि, या उन्हनि जे लाइ इहा ॾुखी शइ आहे? हिकु त इहा ॻाल्हि पहिरियों तय आहे त लिखणु सवली ॻाल्हि न आहे ऐं न को सभिनी जे वस जी ॻाल्हि आहे। लिखण लाइ ऐं सिखण लाइ माहौल खपे, ऐं पाण वटि थोरो अरसो अॻु ताईं हिकु अहिड़ो सियासी ऐं अदबी माहौल जुड़ी पियो हो जिते गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, सीनियर जूनियर वेहंदा हुआ ऐं सिख्या जो हिकिड़ो पूरो अमल थींदो पियो हो, माहौल जुड़ियल हुयो, हर को पियो लिखंदो हो। हींअर अगरि असीं ॾिसूं त या त पाण वटि उहे गॾिजाणियूं ऐं वेहकूं आहिनि कोन, पर जेकॾहिं आहिनि बि त उन्हनि में उहा माहौल न आहे जो औरतूं अचनि उते वेहनि ऐं सिखनि। कुझु छोकिरियूं या औरतूं जेके असीं कहाणीकाराऊं मायूं चऊं, उहे वीचारियूं अगरि हिमत कनि बि थियूं, कंहिं सीनियर वटि वञनि बि थियूं पंहिंजी यानी पंहिंजे महिनत सां या पंहिंजी हिमत सां, त उन्हनि सां जेके उते जुठूं थियनि थियूं उहे माना पोइ कननि ते हथु ॾेई भॼो अचनि। ऐं कंहिं ते आंगुर कोन थी घणा। हींअर कुझु अरसो अॻु में जंहिं शाइरा सां पाण जेका जुट कई उहा मज़ाक त कोन्हे, ऐं पाण ते खणा पई ग़लती सां इक़बाल रंद मुंहिंजे शाइरीअ ते हिकिड़ो आर्टिकल छा लिखियो, इक़बाल जो ठपो मूं ते लॻी वियो। सो वधीक ॻाल्हि हीअ जेके औरतूं असीं जेको थोरो घणो लिखूं थियूं, ॿाहिरि अचूं थियूं, असीं जस्ट अगरि पंहिंजी फेसबुक ऐं व्हाट्सअप जूं अगरि स्क्रीन शॉट कढी ॾेखारियूं त उन्हनि ते भला लश रोमेंस सां भरियल नावल लिखी सघजनि पिया। हाणे अहिड़ो माहौल आहे, त उन माहौल में अगरि असीं चऊं त मायूं अचनि लिखनि, त असां वटि चवंदा आहिनि मीरपुर ख़ास में त शादी पली ढकी भली, सो ढकी भली भली आहे।
साईं रसूल साहब तव्हां खां हिकिड़ो सुवाल त मौजूदा दौर जा जेके लाड़ा आहिनि मिसाल तौरु असां वटि समाजी तौरु इंतिहा पसंदी जे हवाले सां कहाणी लिखिजे पई, गुरबत जे हवाले सां लिखिजे पई, ऐं जेको हिन सॼे ख़िते में या पूरे पाकिस्तान में जेको इंतिहा पसंदी जो उभार आहे उन ते तमामु घणी कहाणी लिखिजे पई, त तव्हां छा था सम्झो त उहा हिन हिसाब सां या अॼोके मौजूदा दौर में जेको मौजूदु आहे मौज़ू उन में उहा कहाणी निभा करे सघे पई? सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां, असां वटि वॾे में वॾो मसइलो आहे हितां जे माण्हुनि जी गुरबत, हिन धरतीअ जा, असांजी पंहिंजी धरतीअ जा ॾुख ऐं सूर। दहशतगर्दीअ जो जेसिताणी मसइलो आहे, दहशतगर्दीअ जी ख़बर मां सम्झां थो पियो ख़ुदा खां पहिरियों बि बंदनि खे पइजी वेंदी आहे। दहशतगर्दीअ जी ख़बर सभिनी खे हूंदी आहे, केरु दहशतगर्द आहे, केरु दहशतगर्द न आहे, केरु दहशतगर्दनि खे बचाए थो, केरु दहशतगर्दनि खे उछी ॾिए थो। इहो मसइलो ई न आहे न, इहो मसइलो आहे हुक्मराननि जो, असां कंडे में हिन खे कयूं था पिया। बिल्कुलु धरतीअ जा ॾुख त ॾिसो सिंध जा, थर में मां मीरपुर ख़ासि में हूंदो आहियां, मुंहिंजो हिते जॉब आहे। तव्हां जेकॾहिं थरनि जा ॾुख ॾिसो हिते हॉस्पिटल में कीअं वीचारा कहिड़ा कपिड़ा पाइनि था, छा उन्हनि जी राइश आहे, उन्हनि में कहिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि, हैरत अंगेज़ बीमारियूं जेके असांजे रिकॉर्ड ते ई न आहिनि। मां ताज़ो हुते माइसीटोमा हिकिड़ी डिज़ीज़ आहे, मां हुते एज़ अ प्रोफेसर ऑफ पैथोलॉजी आहियां मोहम्मद मेडिकल कॉलेज में। माइसीटोमा डिज़ीज़ जा मूं हुते बायोप्सीस कंदो आहियां, त उन्हनि में मूंखे हैरत लॻी त औरतुनि जा जेके पेर आहिनि उन्हनि में हेॾा ज़ख़्म थी था वञनि कंडे जे लॻण जे करे, ऐं उन्हनि जी पोइ उनजो असरु इहो थो थिए त उन्हनि जी एम्प्यूटेशन करे उन्हनि जूं ॼंघूं जेके आहिनि कटियूं थी पियूं वञनि। इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे कंहिं बि हिते कंहिं बि रिकॉर्ड ते न आहिनि। अहिड़ियूं तमामु घणियूं डिज़ीज़िस आहिनि, अहिड़ा तमामु घणा पैरासाइट्स हुते पिया आहिनि, हुनजे खाधे पीते जा, राइश जा मसइला, ॿार हुते जेके आहिनि उहे ॾिसो कीअं जेके हुननि जी डेथ थिए थी पई, या ॿिया जेके मसइला आहिनि। तव्हां काशे में ॾिसो, ॿिए हंधि ॾिसो, तव्हां सिंध जो जेको आहे ॻोठनि में वञी ॾिसो, हिन धरतीअ जा जेके ॾुख आहिनि सभ खां पहिरियों उन्हनि खे अवलियत हासिलु आहे। जेकॾहिं असां तइलीम, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, सिंध में तइलीम खे जेकॾहिं दुरुस्त करे वियासीं, उनखे ठीकु करे वियासीं, कापीअ जो ख़ात्मो कयोसीं, असां लिखियलु पढ़ियल जेके आहिनि नौजवान पैदा कयासीं, जीअं पहिरियों हुया 1970 खां पहिरियों जेको तइलीम जो मयार हुयो, जेको मयार 1 यूनिट खां पोइ खणी असां उनखे पंहिंजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो तारीख़ जो हिसो मञूं था, जेका तइलीम जी तबाही थी आहे, उनजो तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो त असां लिखियलु पढ़ियल जेके आहियूं जाहिल पैदा करे रहिया आहियूं। असां इन्हनि ॻाल्हियुनि सां तरक़ी न करे सघंदासीं, ॾींहों ॾींहुं फना थी वेंदासीं, तबाह थी वेंदासीं। तइलीम जेकॾहिं सही थी पई थी वञे, मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, हिन धरतीअ जा ॾुख सूर जेके बि आहिनि, दहशतगर्दियूं ऐं हिन जा जेके आहिनि गुरबत आहे, सभु जेके आहिनि उहे सभु उन्हनि जो हल जेको आहे तइलीम में आहे। असांजा जेके आहिनि इहो कॉपी कल्चर, ख़ुदा करे हिनखे ख़तमु कयो वञे, असांजे ॿारनि खे सही तइलीम ॾिनी वञे, ऐं इहा सभु जेका आहे सरकारी स्कूलनि जी लेवल ते ॾिनी वञे, उन्हनि ते ध्यानु ॾिनो वञे, त असां तमामु घणा माज़ी वांगुरु सुठा अदीब पैदा करे सघंदासीं, तमामु घणा पढ़ंदड़ पैदा करे सघंदासीं। हाणे सिंधी पढ़णु नथी पई अचे, जिन खे उहे कहिड़ो सिंधी अदब पढ़ंदा, उहो कहिड़ो सिलेक्टेड आहिनि अदीब जेके आहिनि, या त उहे उनखे सुठी तइलीम मिलियल आहे, पर मेजॉरिटी जेका माण्हुनि जी आहे, हिकिड़ो वॾो अंगु जेको माण्हुनि खे उहो तइलीम याफ़्ता न आहे, उनखे सही तइलीम मिलियल न आहे। त तइलीम पहिरियों जेको मसइलो आहे असांजो सिंध जो, उहो धरती आहे, धरतीअ जा मसइला, उन सां लाॻापियल मसइला, ऐं बुख गुरबत ऐं तइलीम वॾा मसइला आहिनि। डॉक्टर मंज़ूर, तव्हां खां इहो पुछंदुसि त हिकिड़ो हमअसर दौर जी कहाणी आहे, ॿियो असांजा उहो सीनियर लॾो आहे जेको मूं महसूसु कयो आहे, या घणनि असांजे हिन वक़्त जा कहाणीकार आहिनि, जीअं साईं रसूल बि लिखे पियो, तव्हां बि लिखंदा रहिया आहियो, साईं रसूल अञा बि कहाणी लिखे पियो, पर मौजूदा दौर जी कहाणी पढ़ण बिना ई उन्हनि हिकिड़ो माना राय ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, या तनक़ीद जे ज़मरे में अचे थी, या इहो उन कहाणी खे वधीक जेको सो डिप्रेस करण जो जेको सिलसिलो आहे? तव्हां बिल्कुलु सही था चओ। ख़ासि तौर ते असांजो जेको सीनियर्स जो लॾो आहे, उहो नौजवान जी हिमत अफ़ज़ाई, पढ़णु त परे जी ॻाल्हि आहे, बग़ैर पढ़ण जे बि माण्हू हिकिड़ी लफ़्ज़ी हिमत अफ़ज़ाई थींदी आहे,
उहा बि ॾियणु पसंदि न कंदा आहिनि। बुनियादी शइ आहे त सीनियर्स खे पढ़णु घुरिजे त असांजा जेके नौजवान लिखनि था उहे छा था लिखनि, कहिड़ी लेवल जो उहो जेको आहे सो अदब क्रिएट करे रहिया आहिनि, इन जी सख़्तु ज़रूरत आहे। ॾिसो न, हाणे हुननि पुराणे दौर में लिखणु शुरू कयो, हुननि जा हिकिड़ा नाला ठही विया। मां त इन हद ताईं चवंदो आहियां, मुंहिंजा केतिरा ई दोस्त आहिनि जेके मूंसां इख़्तिलाफ़ु कंदा आहिनि, पर मां तमामु घणो हक़ीक़त पसंदि आहियां। हिकिड़ो नालो आहे जेको भली 1960 खां वठी लिखे या 50 खां वठी लिखे, अॼु ताईं लिखे थो पियो। हू सोसाइटीअ में हिकिड़ो हिन जो मयार आहे, हुन हिकिड़ो नालो पैदा कयो आहे। क्वांटिटी हुनजी तमामु घणी आहे, मशहूरु तमामु वॾो आहे, पर मशहूरु हुजणु ऐं अज़ीम राइटर हुजण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। सो असां हिते लकीर जा फ़क़ीर आहियूं, बसि उनखे फॉलो कंदा आहियूं त तमामु वॾो नालो आहे, तमामु घणो लिखियो आहे हिन, पर उहो ॾिसो त हुनजी वर्थ केतिरी आहे। तव्हां 1940 जी, 1950 जी या 1970 जो कालम कहाणी या 2016 या 17 जो कालम जी कहाणी पढ़ो, तव्हांखे लफ़्ज़ बि उहे, डायलॉग बि उहे, सिचुएशन बि उहा, त पोइ उहा अदब में कहाणी का तरक़ी त कोन्ह कई। कहाणी त अॼु बि उते ई बीठल आहे जिते 1940 में बीठल हुई। जॾहिं त नौजवान जेके कहाणियूं लिखनि था, नौजवाननि में तमामु घणी चेंज आहे, वैरायटी आहे, हू वक़्त सां गॾु विखूं खणनि था, ऐं हर कहाणी जेका आहे ॿी कहाणी खां मुख़्तलिफ़ आहे, कॉन्सेप्ट में, ट्रीटमेंट में, डायलॉग में, ॿोली में, लहजे में। लहजो हर राइटर जो पंहिंजो अलॻि लहजो हूंदो आहे। जीअं मूं पहिरीं बर्स कयो त हर कहाणी मकानी थींदी आहे। जंहिं सोसाइटीअ में, जंहिं माहौल में, जंहिं महले में माण्हू रहे थो, उनजो यकीनी तौर ते उनजे मथां असरु हूंदो आहे, त उनजे ॿोलीअ में बि उहा शइ नज़र ईंदी, उनजे ट्रीटमेंट में बि उहा शइ नज़र ईंदी। तव्हांजो सुवालु आहे त असांजा जेके सीनियर राइटर्स आहिनि उहे, उन्हनि इहो तनक़ीद जे ज़मरे में थो अचे त उहे पढ़नि ई कोन था, उनखे डिप्रेस था कनि। त मां त इहो चवंदो, हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि सीनियर्स खे त तव्हां नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई लिजाए, उनखे ॾिसो ज़रूरु, हिकु दफ़ो पढ़ो ज़रूरु उनखे, उनखां पोइ का राय क़ाइमु कयो, या हुननि खे तव्हां का सुठी सलाह ॾियो त हू मतिलबु हिकिड़ी बहितर कहाणी लिखण जे लाइ छा था करे सघनि। अच्छा, हींअर कहाणी जो जेको सफ़र आहे, लोक दास्ताननि खां वठी पोइ उन जदीद शिकल इख़्तियार कई, ऐं जंहिंखे पाण हींअर जदीद कहाणी चवनि था, पर हाणे वरी कहाणी में हिकिड़ा नवां तजुर्बा थियण लॻा आहिनि। 100 लफ़्ज़नि जी कहाणी, 200 लफ़्ज़नि जी कहाणी, 50 लफ़्ज़नि जी कहाणी, थी सघे थो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हुजे 1 लफ़्ज़ जी कहाणी बि अची वञे। त उनखे डॉक्टर रसूल तव्हां इनखे कीअं ॾिसो था? त माना इहे तजुर्बा जेके आहिनि हिकिड़ी हद ताईं बहितर लॻनि था, पर उन लफ़्ज़नि में तव्हां अंग मुक़ररु करे पोइ कहाणी लिखो, छा इहो कहाणी जे रूह सां इंसाफ़ थी सघे थो? न, इहो इंसाफ़ न आहे। कहाणीअ खे मुक़ररु अंदाज़ में लिखणु, इहो कहाणीअ सां नाइंसाफ़ी आहे। कहाणीअ जो जेको आहे, तव्हां वटि सभ खां पहिरियों कंसेप्ट कहिड़ो आहे, तव्हां कहिड़े मौज़ूअ ते कहाणी लिखो। मौज़ूअ खे बि अहमियत तमामु घणी आहे। जेकॾहिं नंढो मौज़ू आहे हिकिड़ो, ऐं तव्हां बग़ैर कंहिं वधाउ जे उनखे निभाइणु चाहियो था, त इहो ज़रूरी थी पवे थो त उनखे मुख़्तसिर लफ़्ज़नि में तव्हां बयानु कयो। उनखे वधीक उनखे जेको आहे हिकिड़े क़िस्म जी तूल ॾियणु या उनखे वधाइणु, उहो उन सां नाइंसाफ़ी आहे। मौज़ू कहिड़ो आहे, मौज़ूअ जे मथां डिपेंड करे थो पियो। कहाणीअ जो किनवास, शॉर्ट स्टोरीअ जो किनवास बि जेकॾहिं ॾिठो वञे हिकु लिहाज़ खां, त कंहिं ज़माने में अदब ई हूंदो हुयो जेको माण्हुनि जी विंदुर जो सबबु हूंदो। मां त ईअं थो चवां, इहो 19वीं सदी ऐं 20वीं सदीअ जे शुरू वारनि ॾींहंनि में अदब मीडिया जो तमामु ज़बरदस्त हिकिड़ो वसीलो रहियो आहे। त माण्हू किताब उन्हनि ॾींहंनि में दुनिया में परचेस कंदा हुया, उहे पढ़ंदा हुया। तमामु थुल्हा ऐं वॾा किताब लिखिया वेंदा हुया, एॾा वॾा किताब लिखिया वेंदा हुआ जो जेकॾहिं तव्हां पंहिंजो बाज़ाक जो जेको किताबु आहे ह्यूमन कॉमेडी, उन जा 12 जुल्द आहिनि जेके तमामु वॾा जुल्द हूंदा हुया। उहो माण्हुनि वटि टाइम हूंदो, अदब ई हूंदो हुयो। पर पोइ इर्तक़ाई तौरु जॾहिं ॿिया वसीला आया, ॿिया रिसोर्सिस आया, मीडिया जा ॿिया जेके आहिनि ज़रिया आया, त पोइ माण्हुनि जो ओॾे बि ध्यानु वियो ऐं उन्हनि ओॾे बि टाइम ॾिनो, ऐं स्टोरी जेका आहे उहा पंहिंजे हित जे लिहाज़ खां या फॉर्मेशन जे लिहाज़ खां नंढी थींदी वई, ऐं पोइ नेठि उन जेको आहे शॉर्ट स्टोरीअ जो रूप अख़्तियार कयो, ऐं शॉर्ट स्टोरी अञा वाक़ई शॉर्ट थींदी पई वञे। पर सभ खां हिन वक़्तु जेका दुनिया जी मञियल शॉर्ट स्टोरी आहे, उहा आहे ओ हेनरी जी स्टोरी, जेका 3 सिटरुनि ते मुश्तमिल आहे। ऐं 3 सिटरुनि में
हू उन जी वज़ाहत करे थो पियो वञे। सो दुनिया जी उहा नंढे में नंढी शॉर्ट स्टोरी आहे, 3 लाइनुनि ते मुश्तमिल। बहरहाल अदब ते या अदब जे उन ते इहा पाबंदी हुजणु न घुरिजे, इहो सोचे करे लिखणु न घुरिजे त इहो जेको आहे 2 सिफ़नि ते लिखणी आहे, 3 सिफ़नि ते लिखणी आहे या 5 जुमलनि ते लिखणी आहे, इहो बिल्कुलु न हुजणु घुरिजे। अदब खे फ्री छॾे ॾियणो आहे। तव्हां पंहिंजो हुन में भरपूर इज़हार कयो, हिकिड़ो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस में जेसि ताणी वञी सघो था पिया, तव्हां उन में पंहिंजो शऊर जे धारे में वहंदा हलिया वञो। ऐं कहाणी जिते अंत थिए, कहाणी तव्हांजी गाइड लाइन आहे, कहाणी तव्हांखे गाइड थी करे, तव्हां कहाणीअ खे गाइड नथा कयो, कहाणी तव्हांखे रस्तो ॾेखारे थी पई। असां जेके आहियूं कहाणीअ खे रस्तो नथा ॾेखारियूं, जेके उन में किरदार मौजूदु आहिनि उहे असांजा रहनुमा आहिनि, उहे असांखे ॿुधाइनि था त असांखे छा करिणो आहे। असां बेवस आहे, लिखंदड़ बेवस आहे, उन जा किरदार ॾाढा पावरफुल आहिनि, उहे हुनखे गाइड करे हिकिड़े अंत ते वठी था वञनि ऐं उहो बहितरीनु अंत आहे। डॉक्टर इहो ई तव्हां सां मां हिनखे कंटिन्यू ईअं कंदुसि त ॾिसो, कहाणी ज़िंदगी आहे, ज़िंदगी खां ॿाहिरि का बि कहाणी थी नथी सघे। कहाणी मुख़्तसिर हुजे, शार्ट हुजे या तमामु घणी तवील क़िस्म जी कहाणी हुजे, पर कामयाबु कहाणी उहा आहे जंहिंमें पढ़ंदड़ तव्हां सां गॾु शामिलु हुजे। जॾहिं हू तव्हांखे पढ़े थो त हू कहाणीअ में कंहिं न कंहिं हवाले सां, किथे न किथे, कंहिं न कंहिं इवेंट में हू पाण खे शामिलु सम्झे। इहो ई हिकु कामयाबु कहाणीकार जी निशानी आहे ऐं कामयाबु कहाणी जी निशानी आहे। तंहिंजे करे कहाणी में हमेशह कोशिशि इहा कजे त हिकिड़े मख़सूस तबिके जे लाइ, मख़सूस माण्हुनि जे लाइ या मख़सूस गिरोह जे लाइ कहाणी न लिखी वञे। जेकॾहिं त हिकिड़ा पैरामीटर्स मुक़ररु करे कहाणी लिखंदो त उहा नाकाम कहाणी हूंदी, कामयाबु कहाणी कॾहिं बि कोन थींदी। अच्छा, ॿियो हिकिड़ो अहम सुवाल जेको माना पुछणु चाहियां थो त असां वटि सिंधी कहाणी तमामु घणे अंग में मौजूदु बि आहे ऐं तमामु सुठियूं कहाणियूं माना घणे अंग में मौजूदु आहिनि, पर उहा तर्जुमे जी सूरत में माना दुनिया ताईं कोन पहुची सघी आहे। मतिलबु सिंधी में नंगर चन्ना या कुझु ॿियनि दोस्तनि उनखे उर्दू में कयो आहे या आसिफ़ फ़र्क़ी वारनि हुननि अंग्रेज़ी में कयो आहे, पर उन जो अंग तमामु थोरो आहे कि 2-टे कहाणियूं हूंदियूं या 10-12 कहाणियूं हुजनि। उहे इहो कीअं थो करे सघिजे त सिंधी कहाणी जो दाइरो जेको आहे ॿियनि ॿोलियुनि में असीं उनखे तर्जुमो करे सॼी दुनिया ऐं आलम ताईं पहुचायूं, इन ते तव्हां छा ख़्यालु आहे? ॾिसो, इन जे लाइ इहो इदारनि जो कमु आहे। गवर्नमेंट जे लेवल ते जेकॾहिं तव्हांखे सपोर्ट आहे, बुनियादी तौर ते उन्हनि जो हुकूमतुनि जो इहो किरदारु हुजणु खपे त हू पंहिंजे ॿोली सां, कल्चर सां, सकाफ़त सां केतिरो सिंसियर आहिनि ऐं उनखे केतिरो प्रमोट करणु चाहिनि था। ठीकु आहे, असां हिकिड़ो म्यूज़िशियन जो प्रोग्राम त लंदन ताईं वठी वञी सघूं था, पर कॾहिं असां सीरियस थी इन ॻाल्हि ते सोचियो आहे त असां पंहिंजे नावल खे, कहाणी खे या पोइट्री खे बि दुनिया ताईं पहुचायूं, उन शेप में उन्हनि माण्हुनि ताईं जेके उहे पंहिंजी ॿोली में सम्झी सघनि। उहो चाहे इंग्लिश हुजे, इंग्लिश खां पोइ ॿिए नंबर ते स्पेनिश आहे, स्पेनिश खां पोइ चाइनीज़ अचे थो, ठीकु आहे, उनखां पोइ चौथे नंबर ते अरेबिक आहे। त मां सम्झां थो त चंद असांजूं कहाणियूं या के अहिड़ा वर्सिस आहिनि जेके ट्रांसलेट थिया हूंदा, वधि में वधि अंग्रेज़ी में थिया हूंदा। स्पेनिश जी असांखे को कॉन्सेप्ट कोन्हे, चाइनीज़ जो असां वटि को कॉन्सेप्ट कोन्हे, अरेबिक जो असां वटि को कॉन्सेप्ट कोन्हे। हालांकि दुनिया जो अहम तरीन ऐं निहायत रिच अदब जेको आहे सो अरबी अदब आहे। असांजो सिंधी माण्हू हुन खां नावाक़िफ़ु आहे टोटली, असांखे ख़बर ई कोन्हे त अरबी अदब छा आहे। इवन चाइनीज़ में उन्हनि ॻाल्हियुनि खे बि छॾियो, पर हिते जेको लोकल असां जीअं तव्हां सवेल ॻाल्हि कई त असांजो सिंधी अदब तमामु घणो पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि खां घणो अॻिते आहे, न, इहा सिर्फ़ु ख़ाम ख़्याली आहे। तव्हां बलोची अदब ॾिसो, तव्हां पश्तो अदब ॾिसो, शार्ट स्टोरीज़ ॾिसो, त माण्हू जूं बायूं पताल थी थियूं त असां किथे बीठा आहियूं, हू माण्हू किथे बीठा आहिनि। एॾियूं शानदार क़िस्म जूं स्टोरीज़ आहिनि, उहे ट्रांसलेट थियनि थियूं, उहे अचनि थियूं, असां पढ़ूं था, उहे असांखे पढ़णु घुरिजनि पहिरीं त ॿी दुनिया किथे बीठी आहे, असां किथे बीठा आहियूं। हाणे ताज़ो में हिकिड़ी कहाणी बलोची अदब जी ट्रांसलेट कई आहे ऐं वेझड़ाई में छपजी वेंदी कंहिं संडे मैगज़ीन में, इनशाला सभिनी खे पढ़ण लाइ मिलंदी। मासी सकीना जो घड़ियाल टोटली डिपेंड करती असांजो जेको अदब आहे, कल्चर आहे, रवायतूं आहिनि, जेके मुहबतुनि जा रिश्ता कीअं था टुटनि, माण्हुनि में नफ़रत कीअं थी जनमु वठे, रिश्ता कीअं था परे थियनि हिक ॿिए खां, नंढियुनि नंढियुनि ख़सीस लालच उन ॻाल्हियुनि जे करे, इहो हुनजो जेको आहे सो तानी पेटो आहे सॼो कहाणी जो। त मां जीअं अर्ज़ु कयो त कहाणी ज़िंदगी आहे, ज़िंदगी मां ई कहाणी जनमु वठंदी आहे। त उन ॻाल्हि ते सीरियस थी सोचूं, जॾहिं इन्हनि सब्जेक्ट्स ते असां लिखंदासीं कंदासीं, यकीन असांजी कहाणी दुनिया सां कुले में बि मिलाए बीहंदी। शमीर, तव्हां खां मां इहो पुछंदुसि त असां वटि जेको माना विरहायल आहिनि सिन्फ़ूं, जी मिसाल तौरु शाइरी जी सिन्फ़ आहे, कहाणी जी सिन्फ़ आहे या नाविल जी सिन्फ़ आहे,
त असां वटि पज़ीराई घणी शाइर खे वधीक छो आहे, कहाणीकार खे एतिरी छो न आहे? इन में को शक न आहे न। हालांकि हींअर बि आउं माना ॿई शयुनि ते लिखां हा, थी इन पई करे मूं तव्हां पुछियो, तव्हां 2 in 1 आहियो। ॿिन्ही शयुनि ते लिखां पई। हालांकि अगरि ॾिसजे त आउं जिते बि वञा, हालांकि आउं ॾिसंदी आहियां कमेंट्स त इलाही मुंहिंजे कहाणी ते वधीक था पिया अचनि, पर जॾहिं ॿाहिरि वञा किथे वञा त उहो एज़ अ शाइरा ई सभु मूंखे सुञाणनि। सो शायदि रिधमी आहे, शायदि ईज़ी आहे। ऐं अॼुकल्ह असां कुझु बि माना अगरि बि ॾिसूं न, असांजो पंहिंजो पाण सां रवैया बि अगरि ॾिसूं पिया न, उहे बि एॾा संजीदगी वारा न आहिनि। असांजो नौजवान या अॼु जी टही रोमेंस वारे पासे वधीक आहे, त रोमेंस वारे पासे वधीक आहे त हुनखे उहा शइ वधीक वणे थी पई। ऐं पढ़ण जो जेसिताईं पाण ॾिसूं, छाकाणि त कहाणी मज़ाक न आहे, कहाणी तव्हां खां टाइम घुरे थी ऐं तव्हांखे संजीदा थी हुनखे पढ़णो थो पवे। ऐं इहो वॾो बहस हलंदड़ आहे त असां माना पढ़ण वारो रवाजु असां वटि घटि थींदो पियो वञे। त उहो फेसबुक ते बि अगरि असीं ॾिसूं था त शाइरी लिखियल आहे, ईज़ी आहे, ॾिसी वरितो, वाह वाह करे छॾी, कहाणी लाइ टाइम घुरबल आहे। ऐं जेकॾहिं शार्ट लिखूं था त घणनि खे एतिराज़ु हूंदो आहे त हीअ कहाणी शार्ट लिखणु त ग़लति शइ आहे, हिनखे तव्हां निभायो, वॾो करे लिखो। जॾहिं त नौजवान खे ॾिसूं था त उहो नौजवान वरी ॻाल्हाए थो त हेॾी वॾी कहाणी डेग ॾियण जी ज़रूरत कहिड़ी हुई, शार्ट करे लिखो आहे। सो जेसिताईं रुमान पसंदि आयूं ऐं इहे शयूं असां में मौजूदु आहिनि, त शायदि शाइरीअ खे वधीक मोट मिले कहाणीअ खां। अच्छा, हाणे असां टाइम जी जिंद खोट आहे त लास्ट कमेंट न पाण हलंदासीं। तव्हां सभई जेके पैनलिस्ट आहे उन्हनि खां ई सिंधी कहाणी जे मौजूदा सफ़र खे या जेको हींअर कहाणी लिखिजी रही आहे उनखे वधीक जटादार कीअं कजे? नौजवान नसुल जेको असांजो आहे, जेको कहाणी लिखणु चाहे थो या लिखी रहियो आहे, उनखे कीअं हिमथाइजे त सुभाणे मुस्तक़बिल में उहा बहितरीनु कहाणीकार साबित थियनि ऐं सिंधी अदब में उन्हनि जो नालो जेको हिकिड़ो अचे, उन्हनि जी सुञाणप ई कहाणीकार हुजे, भले उहो कंहिं ॿिए धंधे सां लॻल हुजे, पर उन्हनि जे लाइ इहो चयो वञे त फलाणो जेको आहे उहो सिंधी अदब जो कहाणीकार आहे। असां वटि सिंधी कहाणीकार, सुठो सिंधी कहाणीकार तॾहिं पैदा थी सघे थो पियो जॾहिं उहो आलमी अदब खे पढ़े। आलमी अदब में हिन टाइम कहिड़ा ट्रेंड्स आहिनि, आलमी लेवल ते कहाणी कीअं लिखी वञे थी पई, उनखे आलमी लेवल ते कीअं मञता मिले थी पई, उन लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि, उन सभिनी शयुनि जी स्टडी करे सुठो अदब पढ़े। हिन टाइम जेको मुंहिंजे ख़्याल में जेको सभ खां सुठो अदब आहे उहो लातीनी अमेरिका जो अदब आहे, स्पेनिश अदब आहे, जंहिंमें साउथ अमेरिका जा जेके आहिनि राइटर्स शामिल आहिनि, जिन में वॾे में वॾो राइटर जेको आहे, जेको ताज़ो गुज़ारियो गार्शिया मार्क्वेज़ आहे या फोंतीस आहे, उन जूं शॉर्ट स्टोरीज़ पढ़ो। उन्हनि खे आलमी अदब में हिकिड़ी वॾी मञता मिलियल आहे। जॾहिं त उन खां पहिरियों यूरोप जेको हुयो उहो कहाणीअ जो मर्कज़ हुयो ऐं उहो मर्कज़ जेको 20 ईस्वी सदीअ ताणी रहियो, छो जो उते जेके कहाणियूं लिखियूं वयूं उन्हनि ते हिकिड़ो जमूद तारी थी वियो ऐं लातीनी अमेरिकन राइटर्स उनखे हिकिड़ो नओं रुख ॾिनो, जंहिंजे करे घणे में घणा जेके नोबेल प्राइज़िस आहिनि उहे उतां जे अदीबनि खे मिलिया आहिनि। असां वटि नौजवाननि खे घुरिजे त उन्हनि खे पढ़नि ऐं उन्हनि जूं जेके ख़ूबियूं आहिनि उनखे पंहिंजो कनि। सिंधी कहाणीअ खे मञता उन सूरत में मिलंदी, सिंधी कहाणी तॾहिं सर्वाइव कंदी जॾहिं उहा आलमी लेवल खे छुहे, उहा आलमी अदब सां कुलो कुले में मिलाए बीहंदी। हाणे हिन टाइम जेको आहे ॾिसो, बंगाली शॉर्ट स्टोरी आहे, सॼी दुनिया में वेल इंट्रोड्यूस्ड आहे, उर्दू कहाणी कंहिं हद ताणी आहे। सो सिंधी, मां सम्झां थो पियो त पाकिस्तान मां सिंधी कहाणीअ में इहो पावर या इहा कुवत मौजूदु आहे त उहा उभरी करे आलमी लेवल खे छुई सघे थी पई, जेकॾहिं उन्हनि में जदीद लाड़ा शामिलु कया वञनि, जिन में सिम्बोलिज़म आहे ऐं पंहिंजो सीरियलिज़म आहे, मैजिकल रियलिज़म आहे, एब्स्ट्रैक्ट फॉर्मेशन आहे,
इहे सभु जेके आहिनि उन सां गॾु जेकॾहिं रियलिटी बि आहे, रियलिज़म आहे, त उनखे बि जदीद अंदाज़ में पेश करणु, छो जो माज़ी में जेको बि असांजो सिंधी अदब आहे उहो रियलिज़म ते मुनसिर आहे ऐं उन में ॿोलीअ जी भरमार आहे। एॾा त उन में ॿोलीअ जा सुठा सुठा लफ़्ज़ चूंडे कहाणियुनि में विधा विया आहिनि, जेकॾहिं उनखे असां ट्रांसलेट कयूं था पिया त ओड़ा लफ़्ज़ इंग्लिश में आणणु ॾाढो ॾुखियो थी पए, जंहिंजे करे तर्जुमो जेको आहे रिवायती थो थी वञे ऐं उहो आलमी लेवल ते उनजी उहा हैसियत कोन थी डॉक्टर मंज़ूर इन ते तव्हां थोरो साईं मां मुख़्तसर एतिरो ई चवंदुसि, जेकॾहिं बुनियादी तौर ते ॾात आहे माण्हू में, मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां जंहिं बि जज़्बे मां जंहिं कैफ़ियत मां गुज़रां थो, ख़ुशी वारी कैफ़ियत आहे, पीड़ा वारी कैफ़ियत आहे, तकलीफ़ आहे, या इवन मुंहिंजो को रिलेटिव आहे, मुंहिंजो को दोस्त आहे, को फैमिली फ्रेंड आहे, मां उन जी तकलीफ़ खां या उन ख़ुशी खां यकीनन मुतासिर थियां थो। हाणे शइ आहे त मां उनखे एक्सप्रेस कीअं थो कयां, इहा आहे कहाणी। जेकॾहिं मां प्रॉपर वे में एक्सप्रेस करे वियुसि त न मूंखे सीरियलिज़म जी ज़रूरत आहे, न मूंखे मॉडर्निज़म जी ज़रूरत आहे, न पोस्ट मॉडर्निज़म जी ज़रूरत आहे। मां कसम खणी थो चवां, साईं मदद अली सिंधी साहिबु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, मूं पहिरियों दफ़ो कहाणी लिखी, पहिरियों दफ़ो मुंहिंजो किताबु आयो आहे, पर जेतिरी पज़ीर आई अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे किताब खे मिली आहे सिंधी अदब में। ऐं मां इहो बि कसम खणी चवण लाइ तयारु आहियां त मां दुनिया जो को बि अदब अॼु ताईं कोन पढ़ियो आहे। मां सिर्फ़ु रेफरेंस जे तौर ते 3 या 4 आलमी अदीबनि जा नाला सुञाणा थो, मूंखे का बि ख़बर कोन्हे त आलमी अदब छा आहे, पर इहा दावा ज़रूरु कयां थो त मां जेका बि शइ लिखी आहे पंहिंजे ज़ाती तजुर्बे ते, ज़ाती पीड़ा मां या ज़ाती ख़ुशी वारी कैफ़ियत मां गुज़रंदे लिखी आहे। इहा अलाह जी महिरबानी आहे त शायदि मूं वटि ॾात आहे, अलाह जी महिरबानी। हीअ असांजो पैनल डिस्कशन हो। हाणे असीं फोरम खे ओपन करियूं था, जिन दोस्तनि वटि बि कहाणी जे हवाले सां के सवाल हुजनि त उहे असांजे महिमाननि खां पुछी सघनि था। मुंहिंजो नालो उबैदुल्ला बंगलाणी आहे, मां बेसिकली मीरपुर ख़ास सां आहियां। मुंहिंजो सुवाल अव्हां टिन्ही सां आहे त अॼुकल्ह जा जेके नवां कहाणीकार आहिनि उन्हनि जे लफ़्ज़नि में ऐं प्रीवियस जेके कहाणीकार आहिनि, या सपोज़ जीअं तव्हां आहियो, तव्हां लिखंदा आहियो, त उन्हनि जे लफ़्ज़नि में उहा शइ फील कोन थींदी आहे त आया ही का कहाणी लिखनि पिया, इन में का रियलिटी हूंदी या ही हथ ठोकी का कहाणी लिखियलु आहे। ऐं जे सपोज़ अगरि उहो हथ ठोकी लिखनि पिया त उन्हनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो मशवरो हूंदो त उहो कहाणी खे अञा बहितर करण लाइ उहो छा कनि? ॾिसो, वरी बि ॻाल्हि इहा ई कंदासीं त जेके वटि फ़न आहे, ॾात आहे, ॾांव आहे, त उहो लिखी सघनि था, पर शर्त उहा आहे त कुझु ॿियूं शयूं लाज़मी आहिनि कहाणी जे लाइ। मुतालियो तमामु ज़रूरी आहे, माण्हू वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुजणु खपे, ॿोली जी ॼाण हुजणु खपे। बुनियादी ॼाण ॿोली जी आहे, जेकॾहिं ॿोली हुनजी सगारी आहे, पावरफुल आहे, त उहो यकीनन उनखे इज़हारे बि सघे थो। यकीनन जेकॾहिं हुन वटि को अहिड़ो इवेंट आहे, का ॻाल्हि आहे जंहिंखे उहो कहाणी जी रूप ॾेई ज़ाहिर करणु चाहे थो, पर जेकॾहिं वटि ॿोली न आहे, लफ़्ज़ न आहिनि। ऐं असांजो नौजवान तबिको ख़ासि तौर ते मीडिया खां तमामु घणो मुतासिर आहे, उन में उर्दू जो असांजे ॿोली जे मथां एॾो असरु आहे जो असां न असां सीनियर्स कॾहिं इन शइ जो नोटिस था वठूं, न इवन असां घरनि में इन ॻाल्हि जो नोटिस था वठूं। असां पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे घर में कराची में रहियासीं त असांखे सुरखाब जा पर कोन लॻी विया, असां ऐब था सम्झूं पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु घर में, इहा शर्म जी ॻाल्हि आहे। त ॿारनि ते तवजह ॾियणु खपे, बुनियादी असांजी जेका मदर टंग आहे उनखे मज़बूत बनाइणु खपे। मां हथ वधी अर्ज़ु कंदुसि सभिनी फैमिलीज़ खे त तव्हां जीअं ॿारु ॻाल्हाइणु शुरू करे ख़ुदा जे वास्ते उनखे तव्हां पंहिंजी मिठड़ी माउ जी ॿोली सां ॻाल्हाइणु शुरू कयो, उनजी ॿोली मज़बूत कयो, ऐं उन खां पोइ प्राइमरी ॿोली जेका असांजी मदर टंग आहे उनखे तालीम ज़रूरु ॾियारियो। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ हीअ चंद सालनि जी कहाणी आहे। पोइ जेको शायदि इंडिया जे हिकिड़े शाइर जो आहे नारायण श्याम चयो, ऐं उहा हक़ीक़त थी पवंदी, छो त असांजी लिखत में जेका ॿोली ख़तमु थी वई, असांजी सिर्फ़ु 15 सालनि खां पोइ जेकॾहिं हीअ सिचुएशन रही त 15 सालनि खां पोइ सिर्फ़ु स्पोकन रहिजी वेंदी, रिटन में न असां वटि कोई स्क्रिप्ट पढ़ी सघंदो न लिखी सघंदो। हा, हिन ते थोरी आऊं ॻाल्हाईंदमि न। हिकु त तव्हां चओ था शइ हथ ठोकी आहे, एज़ अ राइटर आऊं हिन शइ खे कोन थी वञा। को न को बेस हूंदो आहे जेका तव्हांखे मजबूर कंदी आहे लिखण लाइ। हा, उहा बेस में बि 25% हुजे, 75% तव्हां माहौल जोड़ींदा आहियो, ठाहींदा आहियो। बहरहाल कहाणी जी जेका क्लाइमेक्स हूंदी उहा लिंक हूंदी, का शइ लेखक जो ॾिठल हूंदो ऐं लेखक खे उन मजबूर कयो हूंदो उन ते लिखे। हा, बाक़ी इहा आहे ॿोली ज़ाहिर सीनियर जूनियर जो फ़र्क़ु तव्हांखे मिलंदो। हाणे मिसाल तौरु मुंहिंजे घर जी ॿोली बलोची स्पीकिंग आहे। हाणे एज़ अ मेल जीअं मुंहिंजी एतिरी एक्सपोयर न आहे, ॿाहिरि वेहणु उथणु करणु, जेको मूं सवेरे बि चयो आहे त एज़ अ फीमेल घणियूं हर्डल्स हूंदियूं आहिनि। हाणे ज़ाहिर आहे मुंहिंजी ॿोली
पढ़ी हूंदमि लैंग्वेज सिंधी में त हाणे मूं वटि ओतिरी माना लफ़्ज़नि जी ज़ख़ीरो मूं वटि ओतिरो कोन हूंदो जेतिरो जेको घर में सिंधी ॻाल्हाए थो पियो उन वटि हूंदो। सो इहा फ़र्क़ु आहे। हाणे इते रोल सीनियर्स जो जुड़े थो कि त सीनियर असांखे गाइड केतिरो थो करे, सिख्या असांजी तरबियत केतिरी थो ॾिए, त उहा आहे। बाक़ी इहा आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त का शइ लिखी हूंदी कंहिं सीनियर खे मोकिली हूंदी, साईं हिन ते थोरो तबसरो करे वठिजो, त हुन अगरि उन ते का माना कुझु इम्प्रूवमेंट आंदी बि हूंदी त तोॾे जेका फॉरवर्ड थी हूंदी उहा ॿिए ॾे ॾिस हिन माई मूंखे मोकिलियो आहे, ऐं माई खे मोकिलियो आहे, माना उहो क्लेम कंदो त हीअ माई खे लिखी मूं ॾिनो आहे। हाणे उहो कंहिं तव्हांखे मोकिलियो, जूनियर कंहिं लिखी ॾिनो आहे त तव्हांखे इम्प्रूवमेंट लाइ त उहो सीनियरनि खे थोरो रोल पंहिंजो करिणो पवंदो। बाक़ी हथ ठोकी का शइ कोन हूंदी आहे। ॿियो को दोस्त सवाल करणु चाहे? ऐं रसूल खां पुछंदुसि त हिन वक़्तु तव्हां जेके सुठा लिखंदड़ आहिनि उन्हनि में तव्हांजे नज़र में कहिड़ा नाला आहिनि? जेकॾहिं तव्हांजो इशारो 1 यूनिट वारे दौर खां पोइ जो आहे त नवनि लिखंदड़नि में उहे जेके आहिनि उन्हनि वटि थोरी घणी जिदत आहे ऐं उन्हनि जूं कहाणियूं जेको ट्रेडिशनल या कन्वेंशनल जेको तरीक़ो आहे कहाणीअ जो उन्हनि खां थोरियूं हटियल ऐं पंहिंजो रस्तो ॻोल्हे उन ते हलनि थियूं पियूं। त अहिड़ा कहाणीकार कुझु आहिनि जिन में जेको आहे तव्हां जीअं ॿुधायो त मुनवर सिराज आहे, हेॾो साईं वेठो आहे, पंहिंजो मंज़ूर कादर वेठो आहे, या ॿियो हेॾो अदी आहे, हिन जी मां अदीअ जी बि कहाणी पढ़ी फेसबुक ते, सुठी कहाणी नो डाउट। ऐं उन खां पोइ जेको आहे पंहिंजो अख़लाक अंसारीअ जो नालो आहे, उन जूं कहाणी बि जेके आहिनि उहे नए अंदाज़ में ऐं उन में लिखियलु आहिनि। मुनवर सिराज जीअं तव्हां ॿुधायो उहो लियाकत रिज़वीअ जो नालो उन में आहे। लियाकत रिज़वीअ जूं कहाणी बि जेके आहिनि उहे हिकिड़ो नए दग ते ॼणो हिकिड़ो पंहिंजो उनजो सफ़र जारी आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त इसाक अंसारी उन जूं 2-3 कहाणियूं मां पढ़ियमि त ॾाढियूं अपीलिंग ऐं मूंखे तमामु घणियूं वणियूं ऐं बिल्कुलु उहे ईअं जीअं आलमी लेवल जूं कहाणियूं हुजनि। इसाक अंसारीअ जूं कहाणियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं आहे सिद्दीक़ मंगियो आहे असांजो दोस्त, अमर लगारी बि आहे। इहे सभु जेके आहिनि असांजे उन नए ॿेड़े में जेको ठही तयारु थियो आहे उन जा सभु जेके आहिनि सुवार आहिनि उन में सफ़र कनि। हेॾां ॾिजो माइक। फीमेल राइटर्स में हिकिड़ो नालो मां एड कंदुसि जेको शायदि सभई दोस्तनि खां वाक़ुफ़ु हुजनि, पर अॼुकल्ह उहो ग़ाइबु आहे। बानू महबूब जोखियो कंहिं ज़माने में तमामु ख़ूबसूरत कहाणियूं उन लिखणु शुरू कयूं ऐं सडनली पोइ उहो स्क्रीन तां आउट थी वई, उनजे रीज़न जी ख़बर न आहे, पर तमामु वॾो नालो आहे सिंधी कहाणी। मुर्तज़ा नारे जो मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिन वक़्तु जेको नई टहीअ जो कहाणीअ जो राइटर आहे, नौजवान तबिको जेको नौजवान आहे, उहो जॾहिं कहाणी लिखे थो त उन सां ॿोलीअ खां वठी उन जी जेको आहे सो लिखण जेको आहे सो रहनुमाई करण ताईं उन सां काफ़ी इशूज़ थियनि था। जेकॾहिं नओं राइटर कंहिं सीनियर राइटर खां राय वठण जी बि कोशिशि करे थो त उनखे क्रिटिसिज़म जो जेको आहे सो शिकार थियणो थो पवे, उनखे उनजे मथां क्रिटिसाइज़ कयो थो वञे त हीअ जेको आहे सो ॿोलीअ जो बिगाड़ हीअ जेको आहे सो ॿोलीअ खे बिगाड़े थो पियो ऐं हीअ सुठो राइटर न आहे, उनखे एप्रिशिएट छो नथो कयो वञे? तव्हां चयो नौजवान राइटर्स, हाणे जेका WHO वारनि जी लेटेस्ट डेफिनेशन आई आहे नौजवानी जे हवाले सां 65 ताईं आहे। हाणे ॿुधायो त कहिड़े नौजवाननि खे असीं काउंट कयूं? साईं 20 खां पोइ वारा कंसीडर करियो। न साईं ॾिसो हिन में एज जूं जेके हदूं मुक़ररु थियल आहिनि। अदब में त तमामु घणा नौजवान हाणे ॾिसो जेको आहे पहिरियों सभ खां पहिरियों ॿार, पोइ नौजवान, पोइ जवान, पोइ अधरोट, पोइ पोड़ो, त तव्हां इनखे 5 उन्हनि में स्टेजिस में विराए सघो था पिया। हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको साईं जो चवणु आहे त नौजवान उहो आहे जेको पंहिंजो 14 सालनि खां वठी 30 सालनि ताईं जंहिंजी उमिरि आहे उहो नौजवान काउंट थी सघे थो पियो। सो तनक़ीद ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां त जेको हक़ीक़ी या सचो सीनियर अदीब आहे कॾहिं बि पंहिंजे नौजवान साथीअ ते कॾहिं बि तनक़ीद न कंदो। जेकॾहिं तनक़ीद जो को उन में अंसर आहे त तनक़ीद में हर शइ जाइज़ हूंदी, उन में उहे कोताहियूं हूंदियूं, उन में उहे ख़ामियूं हूंदियूं। जेकॾहिं उहो उन तनक़ीद खे फॉलो करे थो पियो, उन तनक़ीद खे पंहिंजो करे थो पियो, पक ॼाणो त उहो नौजवान हिकु कामयाबु कहाणी लिखण में ज़रूरु कामयाबु थींदो। सो इहो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे असां जॾहिं लिखंदा हुआसीं असां ते बि तनक़ीदूं थींदियूं हुयूं, हिक ॿिए ते दोस्त जेके आहे तनक़ीदूं कंदा हुआसीं, असां ईअं सिखियोसीं हिक ॿिए मां।
असां में जेके उणायूं हूंदियूं हुयूं उहे ज़ाहिर थी साम्हूं ईंदियूं हुयूं, ॿोलीअ जूं मिस्टेक्स कंदा हुआसीं असां, ऐं उन में जेका तरतीब हूंदी हुई, कहाणीअ में हिकिड़ो वॾो झोल हूंदो हुयो, अननेसेसरी उन में मकालमा हूंदा हुया, सभु उहे कढी हटाए पोइ असां हिकिड़ी कंपैक्ट क़िस्म जी हिकिड़ी कहाणी जेका आहे उनजी लिखण जी शुरूआति कईसीं। सो तनक़ीद खे तव्हां अजायो ईअं जेको आहे गैर जेको करे थो पियो अहिड़े क़िस्म जी तनक़ीद करे थो पियो, मुंहिंजे ख़्याल में उहो सचो सीनियर अदीब आहे ई कोन। तनक़ीद जो मक़सदु आहे त गाइडलाइन ॾियणु। ॿियो को दोस्त सवाल करणु चाहे? हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं जमाल अबड़ो हुयो, हिकिड़ी कहकशां हुई जिन में अमर जलील हुयो, कमर शहबाज़ हुयो, बशीर मोरियाणी हुयो, त उन वक़्त में हिकिड़ो कॉम्पिटिशन हुयो, हेल्दी सेहतमंद कॉम्पिटिशन हुयो, त हिकिड़ो राइटर हिकिड़ी कहाणी लिखंदो हो, जेकॾहिं उन जो को किरदारु मक़बूल थींदो हो त वरी ॿियो उन जे मुक़ाबले में को अहिड़ो किरदारु उभरी ईंदो हो, हिकिड़ी कहाणी ईंदी हुई त ॿिए तरफ़ हिकिड़ो नाविल ईंदो हुयो। पर छा अॼु जे नौजवान लेखक में उहा सेहतमंद कॉम्पिटिशन आहे, उहो हेल्दी कॉम्पिटिशन आहे? ऐं जे उन्हनि में कुझु नाला तव्हां ॻणायो त कहिड़ा ॻणाईंदव? न ॾिसो, नौजवाननि में मां ॾिसां त पोइ जनरली अॼुकल्ह जेको नौजवान आहे उन में टॉलरेंस न आहे, उन में जेको आहे पंहिंजो बर्दाश्त जी कुवत न आहे। जेकॾहिं जेके तव्हां नाला ॿुधाया सीनियर्स जा, इहो सिंधी अदब जो तूफ़ानी दौरु आहे। मां हिनखे चवंदो आहियां हिकिड़ो स्टॉर्म आयो, ऑल ऑफ सडन असांजो जेको आहे कहाणीअ जो पस मंज़र एतिरो पावरफुल हुयो ई कोन। कहाणी ईअं तूफ़ान वांगुरु असांजो अदब ईअं उभरियो ऐं उन टाइम हर शइ खे ईअं लोड़े हलियो वियो। सो इहो हैरत अंगेज़ हिकिड़ो टाइम आहे। इवन इन द पोइट्री, शाइरीअ में तव्हां ॾिसो त असां वटि जेको आहे जीअं हिकिड़े दौर में शाह अब्दुल लतीफ़ पैदा थी पियो, हिकदमि ऊचाइनि ते जबलनि ते बीह रहियो। शाइरीअ जो छा पस मंज़र हुयो? ज़ीरो, का शाइरी उन जे पस मंज़र में नज़र। हैरत अंगेज़ आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हेॾो दुनिया जे तख़्त ते चढ़ी वेही रहियो, कंहिं बि पस मंज़र पोयां उन जे पंहिंजो इर्तक़ाई अमल को सो आहे। हैरत अंगेज़ आहे इहो। ईअं ई सिंधी कहाणीअ जो इहो दौरु हिकिड़ो तूफ़ानी दौरु आहे जेको उन टाइम जी ज़रूरत हुयो, ऐं उन जो जेको मुक़ाबिलो हुयो मुंहिंजे ख़्याल में हिक ॿिए सां न हुयो। हिकिड़े पासे तरक़ी पसंदि अदब हुयो, ॿिए पासे रुजत परस्त अदब हुयो। एॾी हिक ॿिए ते तनक़ीद कंदा हुया जो उन ज़माने में वधि में वधि किताब तनक़ीद ते शाया थींदा हुआ, जिन में इन्हनि तरक़ी पसंदि अदीबनि खे कंडेम करे कुफ़र जूं फितवाऊं ॾिनी वेंदियूं हुयूं, गदार कोठियो वेंदो हुयो इन्हनि खे। उन कॉम्पिटिशन में ठीकु आहे, उन जूं पाण में बि जेलसीज़ हूंदियूं हुयूं कुझु अदीब अहिड़ा आहिनि, पर हिकिड़ो तमामु सुठे नमूने हाणे नौजवाननि में न उहो जेको आहे जज़्बो आहे, न उहो टॉलरेंस आहे। क्रिटिसिज़म जेकॾहिं थिए थी त तव्हां उनखे वॉच कयो, ॾिसो सच त न आहे इहो। थी सघे थो मां कूड़ो हुजां यार, अॻिलो जेको आहे सचो हुजे। पंहिंजूं कोताहियूं ॾिसो, ॿिए खे छॾियो। जेकॾहिं को तव्हांखे ग़लति थो कोठे त ॾिसो हुनखे छॾे ॾियो, पंहिंजूं ग़लतियूं ॻोल्हियो त यार मूं में त इहा ग़लती न आहे। तव्हां ईअं जेको आहे पाण में इम्प्रूवमेंट आणींदव। तव्हां क्रिटिक खे जेको आहे कंडेम न कयो, कीअं बि हुजे उहो तव्हांजे फ़ाइदे में आहे, कहिड़ी बि क्रिटिसिज़म हुजे। दी जेका ॻाल्हि कई त हेल्दी कॉम्पिटिशन बिल्कुलु बि न आहे, इहो पंहिंजो सच आहे पंहिंजी जाइ ते। जेका शइ लिखे थो साम्हूं आणे थो उहो चए थो त हीअ पाण ई अकुले कुल आहे, इन खां पोइ बाक़ी ख़ैरु आहे। ऐं ॿी जाइ ते माण्हू वरी एतिरो उहो जज़्बो कोन्हे को अॻिते निकिरी चए त न मां इन खां का बहितर शइ आणियां साम्हूं। जीअं असां सवेल ज़िक्र कयो त तनक़ीद त ज़रूरु कंदासीं, पर उन खां बहितर ॿी शइ लिखण लाइ असां तयारु कोन थींदासीं। सो हेल्दी कॉम्पिटिशन वक़्त जी तमामु ज़रूरत आहे। असीं पंहिंजे डिस्कशन खे हाणे ख़तमु था करियूं। बहरहाल ही हिकिड़ो असांजो कहाणी जे हवाले सां डिस्कशन हो, उन में सवाल जवाब थिया, बहस मुबाहिसा थिया। असां इन ॻाल्हि ते पुरुमीद रहणु घुरिजे त सिंधी अदब खे मुस्तक़बिल में के सुठियूं कहाणियूं मिलंदियूं ऐं के नवां कहाणीकार पैदा थींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।